अस्सलाम वालेकुम दोस्तों जी तो मैं अब्दुल रज़ाक लाशारी अज जो व्लॉग स्टार्ट क्यों था दोस्तों जी तो अज शहनशाह फैक्ट्री ते आयासीं। अता हुसैन सहतो जी फुटियूं खणी ये मूंसां गॾु अता हुसैन सहतो मौजूद आहे जो अज फुटियूं खणी शहनशाह ते पहुतासीं ऐं फुटियूं ॾिनीसीं। उन सां गॾो गॾु वरी असांजी कचहरी बि हले पई। असांजी जेसि ताईं फुटियूं लही अचनि असांजी कचहरी हले पई। उन हवाले से भाऊ ठका भी हुआ असांजा पाण में। दोस्तों ये है शहनशाह फैक्ट्री जो अंदरियों सीन जो गेट को ही वेठासीं। दोस्तों ये वञो पिया साइड को पेमेंट वठण। पेमेंट वठी वरी वापसी प्रेस क्लब ते वेंदासीं। दोस्तों प्रेस क्लब कोटड़ी कबीर ते असांजो प्यारो दोस्त प्यारो भाउ प्रेस क्लब जनरल सेक्रेटरी इरफान सहतो अज आयो। तमाम घनी कचहरी थी। उन वक्त मौजूद हो अब्दुल सत्तार सोलंगी भी उते मौजूद हो प्रेस क्लब कोटड़ी कबीर ऑफिस से। सहाफ़िन की मेहरबानी, साईं ज़फ़र अली तगड़ साहब की मेहरबानी, सैयद जानी शाह की मेहरबानी, इकबाल गाड़ी की मेहरबानी, अता हुसैन सहतो की मेहरबानी, सभिनी दोस्तन की मोहब्बतूं आहिनि जेके अॼु प्रेस क्लब कोटड़ी कबीर ते आया। मूंखे माला पाराए मुबारकूं ॾिनियूं। जेको 2 टे ॾींहं अॻु में कूड़ो केस लॻो, कूड़ो केस ख़त्म थी वियो। जेको आबादगार ऐं हारियुनि जी हिमायत में असां एहतिजाजी धरणो कयोसीं। सभिनी दोस्तनि जी मोहबतूं जेका अॼु पहुची माला मूंखे पाराया उन्हनि सभिनी जी महिरबानियूं। मुनवर सोलंगी सां गॾु अब्दुल सत्तार सोलंगी सां गॾु हालाणी वेंदे बाइक ते ऐं दोस्तनि सां कचहरियूं कंदे ऐं वीडियो बि ठाहींदे दोस्त ख़ुशि पिया थियनि। ॾिसो कोटड़ी कबीर को हालाणी क़ौमी शाहरा ते वञी रहियासीं तो थोड़ी घणी वीडियो ठाहीसीं। हालाणी जलबाणी होटल ते निसार अंसारी अजब लाशारी ऐं ॿियनि दोस्तनि सां कचहरी कंदे जलबाणी होटल ते चांहि जो मज़ो वरितोसीं। ख़ूब कचहरी कईसीं। महिरबानी दोस्तनि जी जिन्हनि पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। उन्हनि सभिनी जी मोहबतूं आहिनि। अलशाबाद होटल ते मौजूदु हुआसीं जेको चांहि चुस्की ते वॾी कचहरी थी। कोटड़ी कबीर को अॻियां फ्लोर मिल जेके लॻियूं आहिनि शुक्र अलहमदिल्ला काफ़ी असांजा जेके आहिनि माना बेरोज़गार माण्हू रोज़गार सां लॻी वेंदा इंशाअल्लाह ताला। दोस्तों आख़िरी कचहरी दिलबर होटल हालाणी ते उस्ताद महसूद साथे सां गॾु जिते लंगर बि कयोसीं। हाणे पंहिंजे भाउ खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। वरी नए व्लॉग सां गॾु इंशाअल्लाह वरी हाज़िर थींदासीं।